दरगाह छॾियम इब्राहिम अल्लज़ी वफ़ा कि इब्राहिम जे हमेशा मूंसां वफ़ा कई, मुझो वफ़ादार माण्हू हुयो, इन वफ़ा जे करे मुझे इब्राहिम तू खलील यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह हर गुज़र शख्स के माफ़ न कंदो जेको शिरक में मरी चुको, इन खां अलावा जेके चाहे माफ़ करे, कि मुझो वाइदो आहे। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल-हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युति'िल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल अफ़त्तख़ज़्तुम मिन दूनिही औलियाअ ला यमलिकूना लिअन्फुसिहिम नफ़अन वला दर्रा। क़ुल हल यस्तविल अ'मा वल बसीर। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म की तारीफ हम्दो सना
बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक पे हुजन जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, इंतजामिया जे तरफा इस्लाह माशरा जो मौजू मिलियो आहे। असांजे हिन माशरे में बे इंतिहा खामियूं आहिनि। खामी जी वजह यह है अल्लाह तबारक व तआला असांजी हिदायत ला पंहिंजो आखिरी किताब कुरान मजीद नाज़िल फरमायो। पंहिंजो आखिरी नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस फरमायो। इन्हनि ॿिन्ही सां दूरी जो नतीजो इहो निकितो न असां दुनिया जा रहियासीं न आख़िरत जा रहियासीं। हर जगह तव्हां ॾिसंदो त बेसुकूनी आहे, बदअमनी आहे, बदहाली आहे। माशी तरह में भी को ख़ास माण्हू ख़ुशि न आहिनि सवाइ चंद जे। इन जो मेन रीज़न ही सबब इहा आहे त असां अल्लाह खां परे थी वियासीं, हुन जे किताब खां परे थी वियासीं, हुन जे नबी जी सुन्नतुनि खां। हिन में बेइंतिहा खामियूं आहिनि। 45 मिंटनि में छा थो बयानु करे सघां। ॿिनि पॉइंटनि ते ॻाल्हि कंदुसि मुख़्तसिर। शिरक आम है। शिरक ही उहो गुनाह है, इहो पाप है, इहो जुल्म है। मुशरिक जे लाइ कॾहिं बि बख़्शिश न आहे। पर अॼु असांजा माण्हू शिरक खे शिरक सम्झनि ई कोन था। खाली बुतनि जी पूजा करण शिरक आहे, बाक़ी शिरक न आहे। इहा हिननि जी बेइल्मी आहे, नासमझी आहे। क़ुरान हदीस खां परे रहण। छा वो हज कोन कंदा हुआ? छा वो निमाज़ूं कोन पढ़ंदा हुआ? इन जे बावजूद अल्लाह उन्हनि खे मुशरिक पियो चवे। हुन जो अक़ीदो हो त ज़मीनी आसमान जो पैदा करण रब आहे। सयक़ूलून लिल्लाह क़ुल फला तज़क्करून। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे काफ़िरनि खां तो सूरत मोमिनून
यानी रब्बे करीम के तो मुझा पैगंबर ही बुत परस्त जेके आहिन लात मनात उज़ा हुबुल असाब इन जी इबादत करण वारा माण्हू इन्हनि खां सवाल कर ही ज़मीन ऐं ज़मीन में जेको कुझु आहे कंहिंजो आहे इहो कोन चवंदा त लात जो आहे कोन चवंदा असांजे मनात जो आहे ही कोन चवंदा नाइला जो आहे कोन चवंदा असाब जे लाइ ही कोन चवंदा उज़ा जे लाइ ही कोन चवंदा हुबुल जे लाइ न सयक़ूलून लिल्लाह मके जा मुशरिक बेक़रार कंदा ते ज़मीन जो पैदा कंदड़ ऐं ज़मीन में जेको कुझु थिए पियो सभु रब जी ज़ात जे लाइ पोइ उन जे बावजूद अल्लाह के मुशरिक छो पियो चए अचो त अॻियां पढ़ो सूरत यूनुस वयअबुदून मिन दूनिल्लाह मा ला यज़ुरु व ला यनफ़उ वयक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह अल्लाह छा थो फरमाए इबादत था कनि अहिड़नि जी न इन्हनि खे नफ़ो ॾियनि न नुक़सान कहिड़नि जी ला यज़ुरु व ला यनफ़उ न बेड़ो तारे सघनि न बेड़ो गर्क करे सघनि चवंदासीं ईअं कीअं थींदो अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 12 साल पुराणो ॿुॾल जेको आहे बेड़ो कढियो उन मां मा ला यज़ुरु व ला यनफ़उ जी इबादत अहिड़नि जी कनि था न इन्हनि खे औलाद ॾियनि न वरी औलाद खसे सघनि न बीमारी ॾियनि न वरी को शिफ़ा ॾेई सघनि न मालदारी ॾियनि न तंदुरुस्ती ॾियनि न तंदुरुस्ती ॾियनि न वरी मालदारी ॾियनि कुझु बि कोन्हे ॿई किरदार हथ में कोन्हनि पोइ बि इबादत में लॻा पिया आहिनि छो हाउला शुफ़ाउना इंदल्लाह छा चवंदा अदा ये असांजा अल्लाह वटि सिफारशी आहिनि ॻाल्हि सम्झ में अचे पई मुंहिंजी न अॼु बि छा चवंदा आहिनि बाबा ही अल्लाह जा नेक बाना करे सुतान ठीकु आहे जी हाणे असांजी ॿुधे कोन थो हिननि जी टारे कोन थो असांजी इन्हनि ताईं आहे हिननि जी अल्लाह ताईं आहे इहो साॻियो अक़ीदो मुशरिकीन मक्का जो छा चवंदा हाउला शुफ़ाउना इंदल्लाह ही अल्लाह वटि असांजा सिफारशी आहिनि अॼु बि मुस्लमान थो चवे मथे चढ़ण लाइ ॾाकणु खपे इल्म जे लाइ उस्ताद खपे ईअं न उन करे रब खपे कुल तुनब्बिऊन अल्लाह बिमा ला यअलम फिस समावात वला फिल अर्ज़ अल्लाह जो तव्हां उहा ख़बर पिया ॿुधायो अॼु ताईं न मूं आसमान में ॿुधाई न ज़मीन में इहा ख़बर तव्हांखे किथां थाई किताब कुरान मजीद में लिखी त आऊं बिगैर नथो ॿुधां विच में आयो त पोइ ॿुधंदुसि अल्लाह चवंदो ॾेखारियो मूंखे असांजी ॿुधे कोन थो हिन जी टारे कोन थो तोखे कंहिं चयो त टारे कोन थो तोखे ख़बर कंहिं ॾिनी अॼु तोखे ख़बर ॾियां त घणी करे ॿुधण ते नथो अचे मशहूर हदीस आहे सही बुखारी जे अंदरि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो क़ाइमु थींदो जनाब अलैहिस्सलाम सन से वालिद मुलाकात थींदी इब्राहिम अलैहिस्सलाम के अर्ज़ कंदो पुट अॼु मूंखे जहन्नम जे अज़ाब खां बचा की केॾो चए उहो नबी जेके जद्दुल अंबिया हाणे सिफारिश कंदी आहे कंहिं मुरीद जी कान्हे कंहिं पाड़े वारे जी कान्हे सिफारिश में संदेश सॻे पीउ जी आहे ओ पीउ दुनिया में केॾो सख़्त हुयो पंहिंजे मज़हब में अचो त क़ुरान खां पुछो
वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इज़ क़ाल लिअबीही या अबति लिम तअबुदु मा ला यस्मउ व ला युबसिरु व ला युग़नी अन्का शैय्या। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र बयान कर, मुंहिंजो सचो नबी हुयो। हाँ, सच के थो चए पंहिंजे पीउ खे, या अबति लिम तअबुदु, बाबा तू छो तो उन्हनि जी इबादत करी, मा ला यस्मउ व ला युबसिरु व ला युग़नी अन्का अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन अल्लाह का सवा को मबूद नाए, जिंदा है हमेशा रहने वाला है। ला ताख़ुज़ुहु सिनतुन व ला नौम, ओ दुनिया वारो अज ताईं वो सुतो नाए, सुम्हण त परे जी ॻाल्हि आहे, जिंद जो झटको डणी थे नथो अचे, थी पवंदी आहे। एतिरो वॾो रब हेड़े वॾे रब खे छॾिया, उन्हनि जे पोयां पियो ई न ॾिसनि था न ॿुधनि था, का संग बि कान्हे। पी छा थो चए, तोड़ी त कड़ी आहे, शुरू करे पत्थर हणाए माराईंदो सही या घर मां कढी छॾींदो सही, ॻाल्हि ख़तम करे छॾी, बाक़ी छा बचो, माराए छॾींदो सही या घर मां कढी छॾींदो सही, मूंखे पंहिंजे रबनि जी गिला बर्दाश्त कान थींदी। इब्राहिम अलैहिस्सलाम जबा तकलीफ़ न कर, ऐं पाणी थो वञा, घर छॾे अॼु इहो सॼो पी आहे, जज़ा वारे ॾींहुं मूंखे रुसवा कोन कंदे, तो जीअं चयो तीअं मूं कयो, पंहिंजो पाण खे तुंहिंजे लाइ बाह में उछलायूं, पंहिंजे बचनि खे झंग में छॾिया तुंहिंजी ज़ात जे करे, घरघाट छॾियमि। इब्राहिम लज़ी वफ़ा, इब्राहिम हमेशा मूंसां वफ़ा कई, मुंहिंजो वफ़ादार बानो हुयो, इन वफ़ा जे करे मुंहिंजो इब्राहिम तूं ख़लील अल्लाह हर गुज़रे शख्स खे माफ़ न कंदो जेको शिरक में मरी चुको, इन खां अलावा जेके चाहे माफ़ करे, कि मुंहिंजो वाइदो आहे। मुशरिक जी बख़्शिश कान थींदी, उनखे गेले जहन्नम में दाख़िल कयो वेंदो, केरु सुञाणे कोन सघंदो इब्राहिम जो पीउ आहे। मुशरिक जी का बख़्शिश न आहे। मालूम थियो जेके चवनि था त असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी टारे कोन थो, इहे सभु मन घड़त ॻाल्हियूं आहिनि। अॼु शिरक जा तोखे कंहिं चयो त क़ुर में ज़बान आहे, जंहिं छा उन असांखे तरीक़ो कोन ॿुधाए त मां हीअं चबा हासिल कंदी, इहो ॿुधायो। या जेके तावीज़ लिखनि था, धागा पढ़नि था, ॿधनि था, ॿधराइनि था, ऐं उन्हनि खे चवनि धागो खणी उनखे गंढनि में फूक ॾिनई, उन जादू कयो, कंहिं जादू कयो शिरक। कंहिंखे ॾिस साओ धागो आहे, कंहिंखे ॾिस नीरो धागो आहे, कंहिंखे ॾिस फिको धागो आहे, धागनि जे मथां धागा, मन तअल्लक़ तमीम फ़क़त अशरक, जंहिं तमीम हुजे धागा इल्ला ख़सारा। जी मूं क़ुर खे नाज़िल कयो जंहिंमें मोमिननि जे लाइ शिफ़ा जो तरीक़ो आहे। हाँ, तव्हांखे दुनिया जो मिसाल ॾियां, पोइ हदीस जो मिसाल ॾियां तव्हांखे खंघि लॻी आहे, मौसम मूंखे तव्हांखे हर माण्हू खंघि कंदो आहे मौसम जे हिसाब सां, पोइ डॉक्टर खे कहिड़ी ख़बर पूरी बोतल राति जो पी छॾी, छा ख़्याल आहे? या त हमेशह पूरो थी वेंदे, या त माशाअल्लाह अठ जी ख़बरदार त टुन पियो हूंदो, छो जो अल्कोहल न छो आहे। माना तव्हांखे दवा कहिड़े हिसाब सां खाणी आहे, नुस्खे मुताबिक़। कुरान तो चवे घर में शफा है, शिफा जो तरीको छा है, अज तक कुरान हदीस में पूछ न।
पंहिंजे तरीक़े सां न। सही बुखारी जी मशहूर रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु चङा माण्हू आहे, हालांकि इहो अखलाकनि में सही कोन्हे। पोइ चवंदा आहिनि त जहिड़ो हाल आहे माण्हू खे ॾियणु घुरिजे, कोन टोप इनकार कयो कि पाण न के आहे न के ॾींदा आहियूं ठहियो। हालांकि शरीयत छा थी चए, सार मटके वेठा का ॻाल्हि कान्हे। कुछ देर खां पोइ वो ठाणो शख्स आयो, चवण लॻो सहाबा खे को माण्हू आहे जेको दम वग़ैरह कंदो हुजे। साहब जो आहे, छा थियो आहे? कि असांजे चङे मुड़ुस खे, ॻोठ जे वॾे खे कंहिं शइ ॾंग हयो आहे, पोइ विछूं आहे, भला अलाए कहिड़ी शइ आहे, बराबर असां सभु टोटका इस्तेमालु कया आहिनि। दम सां तव्हांजो हमरा ठीकु थी वञे त 30 ॿकरियूं ॾींदो। साहबी वियो न दम कयो। हदीस में हमरा के दम के जड़ो बदल हुयो, दम खां पोइ जड़ो छुड़ी वियो, का उनखे अहिड़ी तकलीफ़ ई कान हुई। वाइदो पूरो कयो, हिकाया पंहिंजे दोस्त जे बाद खीर पियो। हिननि त महिमानी कान ॻाल्हियूं थियूं पर तव्हां ठीकु कयो, पर अबू सईद ॾे ख़बर तूं दम कहिड़ो कयो? साईं हमरा जो ज़हर खत्म थी वियो, इनकार कयो क़ुरान जी शिफ़ा। जेको बीमार आहे उन ते दम करा न। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रात जो पंहिंजे बिस्तरे ते ईंदा हुआ ऐं सुम्हण जी आख़िरी तयारी कंदा हुआ त पंहिंजे हथ ते माना पोइ पूरे जिस्म ते जेसीं ताईं हथ पहुचंदो पाण पंहिंजो हथ घुमाईंदा हुआ त मुंहिंजा मोहतरम क़ुरान में शफ़ा आहे ऐं साहिब क़ुरान असांखे ॿुधाए छॾियो त शफ़ा कीअं हासिल थींदी। त ग़लति जॻह ते न वञ, पंहिंजो अक़ीदो ख़राब न कर। कोन थो छा भला जिन खे अल्लाह खां सवाइ सॼो वञे पियो उहे ॿुधनि बि था या न? बस इन ॻाल्हि ते छेड़ियो आहे त हिन दुनिया मां जेके हलिया विया, जेके क़बरनि में दफ़न आहिनि, दुख हुजे, सुख हुजे, आसानी हुजे, सफ़र हुजे, हज़र हुजे, का तकलीफ़ आहे, का आसानी आहे, हर लिहाज़ सां मूंखे सॾींदा कयो। मूंखे सॾणु हक़ आहे, मूंखां सवाइ ॿिए खे सॾणु न हक़ आहे। मालिक खे सॾणु हक़ आहे, मूंखां सवाइ जिन खे बि सॼो वञे पियो। चए थो तव्हांखे मिसाल ॾियां, ला यस्तजीबून बिशैइन यब्लुगु वफ़ा। उन शख्स जे मिसाल वांगुरु जी पाणी जे साम्हूं हथ निगाह करे बीहे, पाणी खे चवे त मुंहिंजे वात में पओ, वमा हुव बिबालिग़ी जी कॾहिं बि पाणी हली करे तुंहिंजे वात में कोन पवंदो। कोशिशि कयो मतां अची वञे, तो कुरान जो वायदो आहे। रब छा मिसाल ॾिनो आहे? ओ मुसलमान कुरान पढ़ कि मूंखां सवाइ जिन खे बि तव्हां सॼो था, उन जो मिसाल ई आहे त हिकिड़ो माण्हू पाणी जे मथां बीहे, खूह जे मथां बीहे, वाह जे मथां बीहे, नलके जे मथां बीहे ऐं पाणी खे चवे त मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, महिरबानी करे अची मुंहिंजे वात में पओ। अल्लाह चवंदो छा पाणी हली तुंहिंजे वात में पवंदो? कोन पवंदो न। वमा हुव बिबालिग़ी जी कॾहिं बि पाणी हली करे तुंहिंजे वात में कोन पवंदो। जी पाणी वात में कोन नथो अची सघे त जिन खे बि तव्हां मूंखां सवाइ सॾियो पिया, कॾहिं बि तव्हांजो सॾो ॿुधी कोन था सघनि। ॻाल्हि ख़तम थी। रब मामिलो तोड़े छॾियो त जिन खे तव्हां मूंखां सवाइ सॾियो पिया,
गाल जॾहिं ॿुधनि ई कोन था त मौत ताईं कीअं पहुचाईंदा। पहिरीं ॻाल्हि त में ॿुधण जी सघ ई कान्हे। ومن أضل ممن يدعو من دون الله من لا يستجيب إلى يوم القيامة ومن ضال غافلون। उन शख्स मां वधीक ॿियो केरु गुमराह थी सघे थो जेको अल्लाह खां सवाइ ॿियनि खे सॾे थो। मन ला यस्तजीब लहुम फरमाए थो उन्हनि खे जवाब नथा ॾेई सघनि क़यामत ताईं। केसीं ताईं? साल ॿ साल न। चलो भाई अल्लाह भेड़ लगाए छॾिया पाबंदी लगाई 50 साल 100 साल न। मल्ला यस्तजीब ला यौमल क़ियामा चे क़यामत ताईं जवाब नथो मिली सघे। वमन दुआन गाफिलून हिन जे सदन खां हिन जे दुआन खां गाफिल ॼाण ॼाणनि का ख़बर असांखे केरु पियो सॾे। त मुंहिंजा मोहतरम ॻाल्हि पे हली माशरे ते त असांजे माशरे में शिरक आम है। नंबर 2 बिदअत आम। हाँ बिदअत जी कीअं ख़बर पए थी बिदअत आहे? ढगे वांगुरु या सिंगत आहिनि कोन जो ख़बर पए बाया बिदअत पे परे थियो। कीअं सुञाणूं? बिदअत जी माना हर वो कम दीन जो समझी कयो वञे जंहिंजो सबूत न अल्लाह जे कलाम में हुजे न मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में। कहिड़ो कम? दीन जो कम समझी सवाब जी नियत सां कयो वञे पर उन अमल जो दलील न अल्लाह जे किताब में हुजे न पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में हुजे। माना इन लिहाज़ समझो तो दीन में हिकिड़ो नओं कम थियो। कुछ मिसाल ॾींदुसि। जामे तिरमिज़ी इब्न माजा अबू दाऊद मुस्नद अहमद में रिवायत आहे हिकिड़ो शख्स पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो। पाण सां मुलाक़ात थी त अल्लाह जो रसूल फरमाए तो तोसां मुलाक़ात थियल त आहे। अर्ज़ कयईं साईं तव्हांखे यादि हूंदो अॻे साल तव्हां सां मिली वियो। अॻे साल पाण मुलाक़ात कई हुई। फरमायो त अॻे साल तूं आए तुम्हारी सिहत माशाअल्लाह सुठी हुई हींअर कुझु कमज़ोर पियो लॻी छा थियो? जे पाण मिल रहिया आहियूं ॿिए सां वाह मौलाना ख़ैर त आहे वाह ख़ैर त आहे छा थियो अथई? पोइ ॿुधाईंदा आहियूं यार ही मसला थिया भई ही मसला थी पिया। हिन ॿुधाइण शुरू कयो। चीसी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी कमज़ोरी जो सबबु कहिड़ो आहे? जंहिं ॾींहुं तव्हां सां मिलियोसि ऐं जीअं जुदा थियो आहियां अॼु ताईं पूरो साल थियो आहे मूं हिकिड़ो बि रोज़ो न आहे छॾियो। बाबा कहिड़ी ने सां साहिबी रोज़ा रखिया सवाबी ने सां न ॿी त नियत कान हुई न पाण रमज़ान जा कोन रखिया कयो। बाबा रमज़ान अञा आयो कोन्हे हमरान जा बूथ लथा पिया आहिनि मुंहं लथा पिया आहिनि यार रमज़ान जो अचे उन बाबा को आफ़त बि अचे छा? बरकत वारो महीनो पियो अचे जहन्नम जा दरवाज़ा बंदि थींदा जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा। नेकिन ते नेकियूं कमाइण जो महीनो आहे। ही साहबी छा थो थिए? ऐं पोइ जेके माण्हू इन अरब इलाक़नि में रहिया पिया आहिनि जेके हज उमिरि ते गर्मियुनि में विया हूंदा इन पथरीली ज़मीन जी गर्मी जो अंदाज़ो लॻाए सघो था। अॼु ये आसानियूं माशाअल्लाह जगह जगह ते एसियूं आहिनि कमरो बि एसी त मस्जिद बि एसी त तव्हांजी कार बि एसी त तव्हांजी मार्केट बि एसी। हर जगह ते थधि ई थधि लॻी पई आहे। उन दौर में शयूं हुयूं कोन। हेॾी महिनत आहे नियत कहिड़ी आहे? रोज़ा रखां त मूंखां रब राज़ी थी वञे। अब नेकी जी नियत हुई न पाण मुंहिंजा साहबी जी अल्लाह रसूल की तोखे हिकिड़े रोज़े जो सवाब कोन मिलियो छो? तोखे कंहिं छो रख? मूं चयो
मना पैगंबर जे हुक्म खां बगैर तो या नेकी कई, रब जे हुक्म खां बगैर तो या नेकी कई, तुझी हिकड़ी नेकी कबूल कान थी। हमरा डुबरो थियो, कमजोर थियो, बीमार थियो, तकरीबन पैगंबर गवाही तो दे तो तू एडो कमजोर छो थी वई। साईं मु नफली रोजा रखया केंजे चवण ते तेजे मन मुताबिक ई तोखे एकड़ो सवाब असां जी आई दावा है, असां जी इहा ही तबलीग आहे, असां जो इहो ही चवण आहे त अल्लाह जा बानो को बि नेकी जो कम हमरा मोह कोने ते देगू पूछी वहां तो मरण तो लियोस क्या बस थोड़ी कलाक मरी न तो संग देखो गड गड करो तरीको मुके समझ में गाल कान आई। पारे वारा बात पे चट्टी ते मरे दसी भत खाऊं अरे निभागा तो कहते तेरी हिनन के खारा हो तू इंतजार में आई तो मुखे बिरयानी मिलंदी। अस्तगफिरुल्लाह जेता मुका कसम खणायो 60 साल जिंदगी छड़वारी आए कदे कांदे में भत न खादो हूंदो मुझी निड़ी मन रखंदो। अरे अखियूं लगाए बैठा हो वरी चंदा यार बूटी मजा नहीं करो शर्म तो के कोन अचे तू तबे तो आयो है या खाया या वेला करण आयो ए केतरा मानू ते दी वेला करी ना पराए त न घरवार के जो मानी न पचायो हाने यो ते चा दे कंदा है खुदा करे को वडो मानू न मरे पो त मानू दा जावा भला ये खादा जे के कया वजन था यार को तो सबूत दियो असा रूबरू पे ते गलत बैठा आऊं साईं गुलाम लागो यार कमजोर करो थी माशाल्लाह दियो न को दलील सा के भला आहे को तार दलील त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में हिये टेडी खादा थींदा हुआ हिये वरी जुमाना थींदा हुआ हिये शशमाई थींदा हुआ वरी सालाना थींदा हुआ देखावे कोन था किसी मुल्लू वसा जो है कुरान वसा पढ़ो खादा वसा जान जो मुल्ले के त खादा कपन उन के त मुखा अन मुखे ने ईमानदार था जो ते मौलवी साहब सुभाणे ते वे जा असा सवेरा केले में गुड करनी है आ ते बा 5000 मुखा गुड मुखा कान निकलनी अन मुल्लू ही गुड वठिए न करे ते बंगाल दे ताली खाती तू मुखानो तो के मुफ्त में नु कोन था जो खराब खाती ते खणे न खबर पे उन का कम कोन थींदो ता का अमल कोन थींदो दादा सीधी मुले का कम कोन थींदो तो का अमल कोन थींदो आंता बई जी माना पाण में टकरायो ता बिनी जो नाकाम है रब ने का बरिया कुल हल नबियुकुम लसरीना माला अल्लज़ीना ज़ल्ला सायु फिल हयाति दुनिया व हुम यहसबूना अन्नहुम युहसिनूना सुना। ओ मुझा पैगंबर जो तोखे ॿुधाया अमलन जे हूंदे माण्हू नुक़सान में विया छा में अदा एकड़ो हारी चंडो आहे उन मेहनत कान कई हर बार कोन नहीं वक्त दे कलर कोन नहीं वक्त दे पानी कोन नहीं 10 मिनट कोन खई वो अफसोस आहे ना है पर एकड़ो मानू जे ओ जागा कया रात जो 3 बजे आंधे ते मो पियो आंधे दी फजर जो ना फजर जो सवाल ही पैदा कोने अरे तुझो वारो हो जे पानी जो आऊं चऊं तो मथा पारो पवंदो पारो समझो था सिंधी में गोडड़ी बधी पई हुंदुस साब गोडन ताई थड़कंदो आंधे में जो हुंदो एकड़ो मिंट न पोड़े खाए दिखार आऊं तो के सलाम करा इन बेचारे जो नुकसान जे को अफसोस तो थींदो यार ॾाढी मेहनत कई मुड़स पर कुछ कोन थियुसि अल्लाह चवंदो इन जो मिसाल अमल कयई पर मिलियो कुछ भी कोन। अल्लज़ीना ज़ल्ला सायु फिल हयाति दुनिया दुनिया में जेतरी मेहनत कावे की सब जी सब बेकार हली वई व हुम यहसबूना अन्नहुम युहसिनूना सुना। जिने कम करण वारा यो अमल करण वारा समझन बासी ॾाढो सुनो सचो अमल पिया कयूं इनमें काफ़ी ॻाल्हियूं मुफ़स्सिरीन चवनि था इनमें बिदअती बि आहे
जो पैंजे परे मन में समझे तो आऊं तो ॾाढा सुठा अमल पियो कयां, आऊं तो ॾाढा चङा अमल पियो कयां, पर अमल के भेटा ख़बर पई त हिन जो अमल न अल्लाह जे रसूल सां मिले, पैगंबर जी सुन्नत सां आहे, इन क़ुरान सां। अहिड़नि माण्हुनि खे 5 मिनट इस्तेमाल निंद मौलाना जल्दी इशारा रात करूं। सही बुखारी की रिवायत आ, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾियारो क़ाइम थींदो, यकीन आहे न क़यामत वल बाअस बादल मौत, मुसलमान जो मरकज़ियत जो अक़ीदो आहे मरण खां पोइ जीअरो थियणो आहे, ख़ाली जीअरो न आहे, जज़ाई सज़ा आहे, जन्नत ऐं जहन्नम आहे, पुलसिरात बि आहे। हिकिड़ो मुसलमान जो अक़ीदो आहे क़यामत क़ाइम थींदी। पाण फरमायो आऊं तव्हांजो अॻुवान हूंदुसि किथे कौन सी अल्फ सना, पहिरियों ॾींहुं क़यामत जो 50,000 साल हूंदो। पाण फरमायो पानी पियारींदुसि, मुंहिंजा उम्मती ईंदा जिन खे सुञाणंदुसि, कुछ मुंहिंजा उम्मती ईंदा जिन खे सुञाणंदुसि, हिते ॿुधंदा वञो, जिन खे आऊं सुञाणंदुसि। अल्लाह के रसूल खे पाण कोन ॾिठो आहे, पाण साईं कीअं सुञाणंदुसि? असांखे हुनजी विज़ू वारी जॻह मुंहुं हथ जेके आहिनि चमकंदा, माना उहे माण्हू अमल करे आया आहिनि। यादि रखो नुक़्तो, जेके पैगंबर सुञाणंदो अमल अथनि, फरमाए जी मुंहिंजे वेच ईंदा, अचानक रुकावट में अची वेंदी, फ़रिश्ता रुकंदा, तव्हांखे ज़मज़म न मिलंदो, कौसर न मिलंदो, आबे कौसर छो न मिलंदो? ही मुंहिंजा साथी आहिनि, मुंहिंजा जमायती आहिनि, मुंहिंजा उम्मती आहिनि। जमाली साहब हिन तव्हां खां दरख़्वास्त कई आहे